अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में आके भलीकार माया फराशा सबका पिरहक नजर हेडलाइन ते। सिंध काबीना तरक्याती कमनि लाइ अरबें रुपयनि जे फंडनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह जी सदारत हेठि इजलास में सूबाई वज़ीर, सलाहकार ऐं लाॻापियल सेक्रेटरी शरीक। काबीना तरफ़ां तलहा टंडो अलाहिया रोड, नौशरो फिरोज़ में मेहरान हाईवे, मलीर खां गगर फाटक ताईं नेशनल हाईवे जी तामीराती मंसूबनि लाइ फंडनि जी मंज़ूरी। सखर ऐं रोहड़े में तरक्याती मंसूबनि लाइ फंडनि जी मंज़ूरी ॾिनी वई। औरत फाउंडेशन लाइ 5 करोड़ रुपया मंज़ूर। सचल सरमस जी दरगाह ते लाइब्रेरी ऐं लतीफ़ सरकार जी दरगाह ते तरक्याती कमनि लाइ बि फंडनि जी मंज़ूरी। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त सिंध काबीना अॼु अहम फ़ैसिला कया आहिनि। इजलास में किफ़ायतशारी मुहिम ते ॻाल्हि ॿोल कई वई। फ़ैसिलो कयो वियो आहे त को बि खातो इज़ाफ़ी बजट जी दरख़्वास्त न उमाणे। हिन वक़्तु असांखे पेट्रोल बचाइण जी ज़रूरत आहे। सरकारी गाॾियुनि जो घटि इस्तेमालु कयो वेंदो। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील मेमन वधीक चयो आहे त कचे में ऑपरेशन खां पोइ सूरतहाल बहितर थी आहे। कचे में जामे सर्वे कराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो आहे त मेहर केस में ॿिन्ही धुरियुनि खे फेयर ट्रायल जो मौक़ो मिलियो। फ़ैसिलो अदालत ॾिनो आहे। सज़ा थिए हा त सुठो हुयो, सज़ा न आई त ख़राब आहे। इहो तासुर ख़त्म करणो पवंदो। मेरो बाब वटि अपील जो हक़ आहे। सोशल मीडिया ते जज मथां तनक़ीद मुनासिब न आहे। अदालती फ़ैसिले बाद फायरिंग कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। शर्जील मेमन सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ज़ियाउल हसन लंजार वधीक चयो आहे त कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन में कामयाबियूं मिलियूं आहिनि। 393 धाड़ेलनि सरेंडर करे चुका आहिनि। ऑपरेशन जे ॿिए मरहले में दाख़िल थी रहिया आहियूं। मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा सरदार ऐं मक़ामी बाअसर माण्हू तकरारनि जे हल में किरदार अदा करे रहिया आहिनि। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार हिक ॾींहं जे दौरे ते चीन रवानो। परॾेही तर्जुमान जो चवणु आहे त नायब वज़ीर आज़म चीनी परॾेही वज़ीर जी दावत ते अॼु बेजिंग पहुचंदो। इसहाक़ डार चीनी हम मुंसिब समेत चीन जी क़यादत सां मुलाक़ात कंदो। इलाक़ाई सूरतहाल ऐं ॿतरफ़नि लाॻापनि ते ख़यालनि जी ॾे वठि कई वेंदी। ट्रंप हरम्स वारे सामूंडी लिंक खे खोलण खां सवाइ जंग ख़त्म करण जो ऐलान चाहे थो। अमरीकी अख़बार तरफ़ां अमेरिका जे आला उहिदेदार जे हवाले सां दावा। रिपोर्ट में चयो वियो आहे त सदर ट्रंप हरम्स वारो लिंक खोलण लाइ ऑपरेशन मुलतवी करणु चाहे थो। व्हाइट हाउस जे तर्जुमान कैरोलाइन लोट जो चवणु आहे त ईरान जंग जे हवाले सां सुठियूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। ईरान कुझु अमरीकी तजवीज़ुनि ते राज़ी थी वियो आहे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त ख़िते मां अमेरिका जे निकिरण जो वक़्तु अची वियो आहे। दुनिया ॾिठो त असां अमेरिका जे हवाई कमांड सां छा कयो आहे। असां दुश्मन जे कमांड ऐं कंट्रोल सेंटर खे तबाह करे छॾियो। पंहिंजे बयान में अब्बास इराक़ची वधीक चयो आहे त ईरान सऊदी अरब जो एहतराम करे थो ऐं उन खे बिरादर मुल्क सम्झे थो। ईरान जूं कार्रवायूं पंहिंजे दिफ़ा में ऐं दुश्मन कुवतुनि जे ख़िलाफ़ आहिनि। ट्रिगड़ी वेझो मोटरसाइकिलुनि में आम्हूं साम्हूं टक्कर, 2 नौजवान फोत। चंबड़ नाके वटि हादसे में ॻोठ नबन शाहवासी 2 ॼणा ज़ख़्मी। इमाम बख़्श जूणे जो ट्रिगड़ी अस्पताल में दम ॾिनो। सुनील कूली हैदराबाद नियंदे फोत।